हेरे ॾिसो दोस्तो, हाणे ॾिसो इन जो हथ सां वञी लाहीस त मुंहुं तां, इन जो मुंहुं तां लटो त लाहे, हथ सां वञी मुंहुं तां लटो त लाहीस, लटो लाहे। मशहूर टिकटॉकर ऐं कैनाल वारे मामले ते सिंध हुकूमत जे नुमाइंदनि ख़िलाफ़ क़ौमी बेग़ैरतनि जो नारो हणंदड़ जुनैद जानी कराची में FIA पुलिस सखर हथां गिरफ़्तार। कुझु ॾींहं अॻु पंहिंजी टिकटॉकर दोस्त रेशमा सां फ़ाहिशी वारी वीडियो सोशल मीडिया ते हलाईंदड़ जुनैद जानी खे पुलिस ॾोड़ाए गिरफ़्तार करे वरितो। अॼु सुबुह FIA सखर पुलिस जुनैद जानी खे गिरफ़्तार करणु पहुती त जुनैद जानी संदसि माउ ऐं फ़ाहिश टिकटॉकर दोस्त घर मां ॿाहिरि निकिरी रोडनि ते भॼणु लॻा। जंहिं बाद जुनैद जानी फेसबुक ते लाइव अची पुलिस ऐं पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि ख़िलाफ़ चयो त मूंखे पीपल्स पार्टी जा नुमाइंदा ऐं बुरहान चांडियो गिरफ़्तार कराए रहियो आहे। संदसि टिकटॉकर ऐं फ़ाहिश कम जूं साथारी दोस्तुनि रोडनि ते कपिड़ा पिणु लाथा, जॾहिं त संदसि हथ में मौजूदु कात पुलिस वारनि खे हणी रहियो हो। वाज़े रहे त टिकटॉकर बशीर अहमद उर्फ़ मखदूम जुनैद जानी खे FIA सखर ब्लैकमेलिंग ऐं क़ाबिल एतिराज़ एडिट थियल वीडियो सोशल मीडिया ते हलाए शहरियुनि खे बदनाम करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो। शिकारपुर वासी अब्दुल सबूर मेमण जी फरियाद ते FIA 40,44,000 रुपया ब्लैकमेल करे वसूल कंदड़ जुनैद जानी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। गिरफ़्तारी दौरान जुनैद जानी मज़म्मत कंदे FIA एहलकार ऐं पाण खे कात हणी ज़ख़्मी करे छॾियो। मौजूदा सूरत हाल ते समूरी सोशल मीडिया ते जुनैद जानी मुख़ालिफ़ ऐं हिमायत वारा बयान हली रहिया आहिनि। इन हवाले सां लाइव वीडियो में PP नुमाइंदनि जो नालो खणण बाद हिन वक़्त ताईं कंहिंजो बि ऑफिशियल बयान नाहे आयो। कैमरा टीम सां गॾु कोशिश डिजिटल।